किथे जेमर लगल आहे? चेक त कयो कंहिं वटि आहे, चेक त कयो, लाइव हले थी। हे चेक कर, लाइव मुंहिंजी हले थी। तकड़ कयो बा, तकड़ कयो। अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। मां हिन वक्त फौजी फर्टिलाइजर इदारे में बीठो आहियां, सॉरी फौजी फर्टिलाइजर जे दीवार सां गॾु टिन्नू माको में मौजूद आहियां, जिते अल्हम्दुलिल्लाह फौजी फर्टिलाइजर जी मेहरबानी सां तबाही ऐं तबाही आहे। स्कूल तबाह, माण्हू बेरोज़गार, जर तबाह, जर जो पानी ज़हरीलो। अल्लाह अकबर। मुझे पुठियां आहे स्कूल, लोअर सेकेंडरी स्कूल ॾिनो माको, जिते अंदर तबाही लगी पई आहे, जिते पीअण जो पानी ज़हरीलो आहे, जर जो पानी ज़हरीलो आहे। स्कूल में ना क्लासरूम आहिनि त मुख़्तसिर आहिनि, जिते 900 शागिर्द हुजनि उते 5-7 क्लासरूम, 4 क्लासरूम कहिड़ी अहमियत रखी सघनि था, तव्हां सम्झी सघो था। न फर्नीचर आहे, मतिलब पत्थर जे दौर वारी ज़िंदगी। मां हिते आयो आहियां, मां वरी पंहिंजे दिलि में सम्झंदो हुयुमि ॾिनो माको जेको आहे फौजी फर्टिलाइज़र इदारे प्लांट कॉलोनी जे दीवार जे छांव में आहे। हे मिसाली स्कूल हूंदो, हिन ॻोठ खे फौजी फर्टिलाइज़र वारनि टेकाए छॾियो हूंदो, पर फौजी फर्टिलाइज़र असां मक़ामी सिंधी माण्हुनि खे जेको असां जेको माटेली माओ वारो सलूक करे थो, उहो हिते तव्हांखे ॾिसण वटां ईंदो। उनखां अलावा ज़िले इंतज़ामिया, तइलीम खातो बि ॼण थी सिंध जा शहरी न आहिनि, घोटकी ज़िले जा शहरी न आहिनि, घोटकी जी आवाम न आहे। ही शागिर्द कंहिं ॿिए सूबे, कंहिं ॿिए मुल्क मां आयल आहिनि, का बि सहूलियत कोन्हे। अचो पहिरियों ॻोठाणनि सां मुख़्तसिर हाल अहवाल कयूं था, पोइ तव्हांखे स्कूल जो विज़िट करायां थो। बस बात हेठि कयो। साईं छा नालो आहे? सर ख़ालिद हुसैन। कीअं एहतिजाज कयो था? मां त ॻारे पाण ॻाल्हायो, पर तव्हां ॿुधायो पंहिंजे ज़बानी। इहो एहतिजाज आहे, असां पाकिस्तान जा रवासी न आहियूं छा? ही सिंध सूबो पाकिस्तान में न आहे? हे असां FFC जे दीवार सां गॾो गॾु वेठा आहियूं, जेकी ही कूड़ी ॿोड़ी गूंगी इंतज़ामिया जेको आरम, इनखे असां कंप्लेन कयूं ॻोठाणनि ऐं खुदारा असांजे ॻोठ जो विज़िट कयो। हे पाण एसिन में ऐं अंदरि कॉलोनी में जेको आहे सिंगारियूं वेठा आहिनि, घिटी सिंगारियूं वेठा आहिनि। नसरुल्लाह भाउ, असां त हथ ॿधी अपील कयूं था, असां पूरो ॻोठ विज़िट कयो आहे, वार्ड नंबर 4 विज़िट कयो, असां सां छा अशर कयो अथनि, ऐं स्कूल जो बि विज़िट कयो, असां सां छा अशर कयो अथनि। ही FFC वारा ऐं तालीम खाते वारा ऑफिसर ऐं DC साहब असांजूं कंप्लेननि खे हेठि डस्टबिन में उछलाए छॾनि था। छा असां पाकिस्तान जा रवासी न आहियूं? शेम फौजी फर्टिलाइज़र शेम। असां पुरज़ोर अपील कयूं था निगरान हुकूमत खे, असांजो ही आवाज़ आला इदारनि ताईं। नसरुल्लाह भाउ, असां तव्हांखे असांजा नंढी जेके ॿार आहिनि, इहे तालीम पिराईंदा पिया आहिनि, इहे तव्हांजे ख़ानदान खे ऐं तव्हांजी नसुल खे दुआ कंदा, जो असां ग़रीबनि जे दरनि ते लड़ी आया आहियो, असांजे ग़रीबनि जो आवाज़ बणिजी तव्हां आला ऐवाननि ते पहुचायो था। असांजा जंहिंखे असां वोट कराईंदा आहियूं, उहे बि असांजा आवाज़ नथा ॿुधनि। फौजी फर्टिलाइज़र कंपनी जे RM DC घोटकी तइलीम खाते जे ऑफिसरनि खे यकीन उहे बददुआऊं ॾींदा न। हा न, जन तइलीम हिननि जी तबाह कई आहे, जर उन्हनि जो तबाह कयो आहे, पाणी तबाह कयो आहे, तइलीम खां महरूम रहिजी विया आहिनि, बीमारियुनि जे वर चढ़ियल आहिनि। यकीनन इन्हनि जूं बददुआऊं RM ब्रिगेडियर रिटायर सलीम चीमा खे बि लॻंदियूं, डिप्टी कमिश्नर खे बि लॻंदियूं, यकीनन चूंडियल नुमाइंदनि खां बि लॻंदियूं। छा मसला आहिनि? इमारत जो मसलो आहे, इमारत जो मसलो आहे। असांजे ॻोठ में पाणी सफ़ा ज़हरीलो थी वियो आहे, हर माण्हू जेको आहे पेट जे मर्ज़नि में विकुड़जी वियो आहे। ॿियो स्कूल जा फ़िलहाल स्कूल जा मसला ॿुधायो। स्ट्रक्चर बिल्डिंग जो अहिड़ो आहे जे ॿार वेठा आहिनि, उन्हनि जे मथां छतां किरी पवनि थियूं, ॿार ज़ख़्मी थियनि था, ॿारनि खे वेहण जी जॻह न आहे, उस में वेही ॿार पढ़ण लाइ मजबूर थी। मतिलबु क्लासरूम न आहिनि, क्लासरूम न आहे, फर्नीचर न आहे, पाणी न आहे, साइंस लैब न आहे, सहूलतूं न आहिनि, कंप्यूटर न आहे। पोइ हलो मूंखे तव्हां हिकु अधु दोस्त हले मूंखे विज़िट कराए स्कूल जो। उस्ताद नाराज़ त कोन थींदा?
उस्तादनि जा ॿार बि पढ़नि था सही। साईं लोअर सेकेंडरी स्कूल ॾिनो मां को अल्लाह अकबर ही एक क्लासरूम आहे या का इम्तिहान वग़ैरह आहे? क्लासरूम न हुजण जे करे ॿारनि खे ॿाहिरि विहायो वञे थो, उस्ताद मजबूर थी विया आहिनि। अल्लाहु क्लासरूम अकबर। न हुजण जे करे ॿार उस में वेठा आहिनि, 12 बजे खां पोइ हिते उस थी अल्लाह वञे। अकबर अल्लाह अकबर। ही फौजी फर्टिलाइज़र ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी जी तव्हांखे महिरबानी आहे। अब को ख़ासि इवेंट आहे या ही क्लास आहे तव्हांजो? क्लास जी अबा क्लास आहे सर इहो। ही क्लास आहे हा साईं क्लास आहे। या को ख़ासि इवेंट आहे तव्हां ॿाहिरि? क्लास आहे, क्लास रेगुलर असां हिते हलायूं था। असां वटि जेको आहे बिल्डिंग जो मसइलो आहे ऐं जेको आहे फर्नीचर जो मसइलो आहे, इन जे करे ॿारनि जी वेहण जी जॻह कोन्हे ऐं पाणी साफ़ कोन्हे स्कूल में। मां तव्हांजे स्कूल जो विज़िट कयां, हो जेके ॿारड़ा जीअं विरांडनि में वेठल आहिनि, कंहिं ज़िम्मेवार उस्ताद खे थोरो हल वल ॾियण लाइ तकलीफ़ ॾियो। ठीकु आहे साईं। अचो था। हाँ सर आफीसा पहिरों ये जेके ॿाहिरि विरांडे में शागिर्द ही इमारतनि जो ही हाल आहे, ही पुराणी ज़बून हाल इमारत आहे। ॿार साईं विरांडे में वेठा आहिनि, ॿार विरांडे में वेठा आहिनि। मदद पाण सां कुझु कुर्सियूं कुझु बेंचां, अल्लाहु अकबर। पाणी जो सिस्टम पंहिंजी। मैं कम इन सर? वेठा रहो अबा, वेठा रहो अबा, वेठा रहो। उस्ताद विरांडे में पढ़ायोनि था ऐं हिकिड़े बेंच में 3 जी जाइ ते 7 विहारियो वेठा हो। माज़रत सां नाराज़ न थीजो। बस क्लासनि जी खोट आहे तंहिंजे करे। पोइ फर्नीचर जी बि खोट आहे छा सर? अल्लाहु अकबर। ही तव्हां जेका मिनी दुबई आहे घोटकी ज़िलो, उनजे हेडक्वार्टर शहर मीरपुर माथेलो में फौजी फर्टिलाइज़र प्लांट इदारे सां गॾु वेठा आहियो। हे गॾु मौजूदु आहे, तव्हां सां ही हशर आहे, बाक़ी असां सां कहिड़ो हशर हूंदो अबा? अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अबा तव्हांजे हिन हाल जा ज़िम्मेवार तव्हांजा पंहिंजा वालिदैन थो, ॿियो कोई कोन थो। जेका तव्हां हिन हाल में वेठा आहियो न, जंहिंजो ज़िम्मेवार तव्हांजा पंहिंजा वालिदैन थो, जेके वोट जो ग़लति इस्तेमालु करनि था। अबा माज़रत सां, माज़रत सां। पाणी ज़हरीलो आहे? बस ॻोठाणा पाणी बदल पाण ॿार पाणी पीअंदा, पेट जी बीमारियुनि में मुब्तला थींदा। दर्जने ॿार ही तोहफ़ो आहे फौजी फर्टिलाइज़र तरफ़ां तव्हांखे। ही तव्हांखे ज़हरीलो पाणी तोहफ़ो आहे। तव्हांखे धुओं आलूदगी तव्हांखे तोहफ़ो आहे। जनरेटरनि जो शोर, गाॾियुनि जो शोर तव्हांखे तोहफ़ो आहे। उन्हनि जे गाॾियुनि जे गुज़र सां तव्हांजे रोड जी तबाही तव्हांखे तोहफ़ो आहे। शेम फौजी फर्टिलाइज़र, शेम शेम। का उस्ताद सही का ज़िम्मेवार उस्ताद सां मिलायो जंहिंखां थोरो क्लास में ॾिसो हालत पोइ वरी स्टाफ सां मिलंदो। हा मैं कम इन सर? लाइव में आया, इजाज़त भी ॾिजो। उस्ताद माज़रत सां तव्हांजो ताल्लुक़ न आहे, ॻोठाणा मूंखे वठी आया आहिनि। ही चापुड़ त किरदा हूंदा उस्ताद? सर बिल्कुलु किरनि था पिया। गुज़िरियल साल जेका बारिश थी उन खां पोइ मुसलसल तक़रीबन किरनि था पिया। ऐं गुज़िरियल हफ़्ते हिकिड़ो असां वटि हिकु वाक़ियो बि थियो जी सर। जंहिंमें क्लास नीमा असां तव्हां ॾिसी सघो था जी। बैक साइड खां जेको मथे डैमेज थियल आहे। हा सर। इतां हिकिड़ो चापुड़ किरियो जेको छोकिरे जे जेको असर में लॻो, जंहिंजे बाद असां छोकिरे खे जेको आहे घर मोकिलियो हुयोसीं ऐं उनजी जेको आहे वधीक ॻोठाणा ॿुधाइनि था उनखे ॿ टे टाका बि आया। अल्लाहु अकबर। वियो अबा वियो। कीअं अहिड़नि क्लासरूमनि में तइलीम हासिल करे सघो था? सर असांखे त भाउ थींदो आहे, पर ग़रीब आहियूं तंहिं करे हिन सरकारी स्कूल में पढ़णु ईंदा आहियूं। पर गवर्नमेंट असांखे का बि असांखे अहिड़ी सहूलियत मुहैया न कई आहे। एतिरे क़दर जो असां वटि पाणी बि खारो आहे ऐं असां वटि लाइब्रेरी बि न आहे वधीक तालीम हासिल करण लाइ। जीअं त 2020 ईस्वी खां हिन अब असां बुनियादी तौर ग़रीब कोन हुयासीं, असां बुनियादी तौर अमीर हुयासीं, पर हथ सां असांखे ग़रीब कयो वियो आहे। Yes, sir. असांजे इदारनि तरफ़ां, असांजे मुल्क जे मालिकनि तरफ़ां, असांजे वॾेरनि तरफ़ां। वियो अबा वियो। सर हाणे लाइव में टाइम थोरो आहे, कंहिं उस्ताद सां मूंखे मिलायो त मां
सर पंहिंजी मदद पाण सां पंहिंजी मदद पाण त तव्हां कोठाणनि माना साईं अस्सलाम वालेकुम साईं माफ़ कजो कोठाणा वठी आया आहिनि 2 मिंट तव्हां सां कचहरी कंदासीं वियो सर वियो वियो साईं मुख़्तसिर ही लोअर सेकेंडरी स्कूल ॾिनो माको आहे शागिर्दनि जी घणी केतिरी दाख़िला आहे सर शागिर्द सर 500 खां अबो आहिनि 500 खां अबो आहिनि 500 खां वधीक 400 प्राइमरी में आहिनि 500 हिते लोअर सेकेंडरी में आहिनि तव्हां 500 शागिर्दनि लाइ तव्हां वटि केतिरा क्लास रूम्स आहिनि सर असां वटि सर सेकेंडरी जा जेके आहिनि हा, सर। GBLSS जा 4 क्लास रूम आहिनि 4 क्लास रूम ऑलरेडी असांजा उहे फुल आहिनि जी सर उन्ही खां पोइ असां 504 क्लास रूमनि में सर उन जे विरांडनि में बि सर असां उन्ही जे लाइ कुझु क्लास रूम जेके आहिनि 2 क्लास रूम हिकु कॉरिडोर प्राइमरी वारनि खां वरितो आहे अच्छा सर उन्हनि खे बि असां हिकिड़ो एग्रीमेंट लिखी ॾिनो आहे पोइ जॾहिं तव्हांखे ज़रूरत पए असां पंहिंजा ॿार पोइ ॿाहिरि पढ़ाईंदासीं तव्हां को ख़तो किताबत कयो इमारत लाइ फर्नीचर लाइ पाणी लाइ असां पहिरियों ई पंहिंजे डिपार्टमेंट खे लिखियो आहे DO खे डायरेक्टर खे सेक्रेटरी खे उन खां अलावा असां पंहिंजो लिखियो आहे DC साहब खे ऐं उन खां अलावा असां वधीक लिखियो आहे जेको फोकस कयो आहे असां पंहिंजे FFC ते बि फौजी फर्टिलाइजर जेको भित सां गॾु भित आहे तव्हांजी जेको असां सां गॾोगॾु आहे दीवार उन्हनि जी गॾु आहे उन्हनि खे असां घणो लिखियो आहे त बाबा अव्हां कुझु असांजी हेल्प कयो को असांखे इज़ाफ़ी क्लास रूम ॾियो हाणे असां 10th क्लास पढ़ायूं था 10 दर्जे ताईं तइलीम उस्ताद जे- तमामु बहितर तालीम मिले थी उस्ताद बहितरीन असां वटि कमु सुठो हले थो असां हुनखे चऊं था असांखे कुझु सहूलियतूं ॾियो साइंस हाल ॾियो सर लेबोरेटरी ॾियो। सर मादरत सां फौजी फर्टिलाइज़र इदारो सिंध दुश्मन इदारो आहे जेका कॾहिं बि सिंधियुनि जे मादरत सां इहे मुंहिंजा वर्ड आहिनि तव्हांजो हुन सां ताल्लुक़ न आहे पर तव्हां ई महसूसु करे विया हूंदव असांजे ख़ासि करे रोज़गार ऐं तइलीम जा दुश्मन आहिनि फौजी फर्टिलाइज़र इदारो ख़ासि करे RM रेजिडेंट मैनेजर ब्रिगेडियर सलीम चीमा जंहिंजे दीवार सां गॾु उन इदारे जे दीवार सां गॾु तव्हांजे स्कूल जी दीवार आहे वॾियूं वॾियूं डिघियूं दावाऊं कयूं वञनि थियूं असां सिंधियुनि लाइ ही कयो असां सिंधियुनि लाइ हू कयो पर हिननि वटि 2-3 चिमचा आहिनि इहो अमनला शर आहे को 1-2 ॿिया आहिनि उहे रिश्वत वठी चंद पंहिंजनि माण्हुनि खे रिश्वत जे हिसाब सां नवाज़नि था पिया हू असांजे साईं तव्हां कोठण आहियो न हू असांजे फौजी फर्टिलाइज़र इदारे वारा असांजे ख़ासि करे रोज़गार ऐं तइलीम जा दुश्मन आहिनि वरी चवणो पए थो ख़ासि करे RM रेजिडेंट मैनेजर अदा इहे लेटर्स ॾेखारियो जेके तव्हां मोकिलिया आहिनि सर लेटर साइन साईं मुंडो ॾेखारियो सर ये तव्हां ॾिसी सघो था सर हे तव्हां DO खे लिखियो आहे जी सर DO खे लिखियो आहे सब्जेक्ट रिक्वेस्ट फॉर Maintenance of building and classrooms. स्कूल एंड ठीकु सर सर ही उन खां पोइ ही आहे डिप्टी कमिश्नर खे असां लिखियो आहे डिप्टी कमिश्नर खे रिक्वेस्ट छाकाणि त फॉर असांजी मेंटेनेंस जेकी- ऑफ बिल्डिंग जी सर बिल्डिंग जी जेकी हालत आहे ज़बून तो तव्हां ॾिसी आयो ठीकु आहे, उन खां लिखियो आहे उन खां पोइ असां लिखियो आहे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खे डिस्ट्रिक्ट एजुकेशन जी, ऑफिसर सर। खे ही भी साॻी आहे डिमांड ऑफ फर्नीचर चेयर्स फॉर टीचर्स स्टूडेंट्स डेस्क जी, सर। क्लास टेबल्स फॉर गवर्नमेंट बॉयज लोअर सेकेंडरी स्कूल ॾिनो माको ठीकु सर सर उन खां पोइ असां लिखियो आहे डायरेक्टर साहब खे तव्हां डायरेक्टर सखर खे लिखियो आहे साॻी डिमांड फॉर फर्नीचर चेयर सेम मतिलबु ठीकु सर उन खां पोइ वरी असां डिप्टी कमिश्नर खे लिखियो आहे जंहिंमें असां लिखियो आहे त असां वटि पीअण जो पाणी बि न आहे ऐं उन खां पोइ असां वटि फर्नीचर जेको आहे मुकमल तौर ते आहे कोन जेको आहे उहो भॻल टुटल पोज़ीशन में आहे ऐं असां पाणी जी बि हिते डिमांड कई आहे ऐं उन खां पोइ ही 14/11/2022 ते हुनजी रिसीव थियल आहे ही रिसीव थियल आहे जी, सर। जी अॻिते हलो सर जी सर जी उन खां पोइ असां रेजिडेंट मैनेजर खे FFC मिरपुर माथेलो खे लिखियो आहे उनखे लिखियो आहे त ऑडियो वीडियो सिस्टम क्लीन पोर्टेबल वाटर ॾिनो वञे ऐं उन खां पोइ असांखे जेको आहे क्लास रूम्स प्रोवाइड कया वञनि छाकाणि त हाणे ॾिसी आयो त 500 जी स्ट्रेंथ में 4 टोटल क्लास आहिनि ऐं 2 क्लास जेके आहिनि प्राइमरी वारनि जी महिरबानी सां आहिनि हे त 19/11/2022 जी आहे जी, सर सर। हां जी सर ही तव्हां जी सर 19 अल्लाहु अकबर रेजिडेंट मैनेजर RM हिकिड़ो मिंट था जी सर फौजी FFC मीरपुर मातेलो मतलब फौजी फर्टिलाइजर मीरपुर माना मातेलो कमो पेश अप्रोक्सीमेटली 1 ईयर हिकु साल पूरो थी चुको साल आहे पूरो नवंबर थी हले चुको आहे, सर। सेम नवंबर हले थो जी पियो। सर उन खां पोइ डायरेक्टर प्लांट लिबर्टी डेयर की पावर लिमिटेड इहो बि मीरपुर मातेलो में आहे था 3 अगस्त ते रिसीव थियल आहे सर। 3 अगस्त ते रिसीव रिसीव थियो थियल। वरी असां उन्हनि खे सर रिमाइंडर मोकिलियो आहे उहो ॾिसो तव्हां 21/8/2023 ते तंहिंजो बि कुझु कोन थियो आहे 22 खां पोइ 23 में रिमाइंडर ॾिनो आहे ही पावर लिबर्टी डेयर की वारनि खे बि असां वरी रिमाइंडर था ही उन्हनि जो रिसीव थियल आहे 21 अगस्त ते 21 अगस्त ते ही साॻी रेजिडेंट मैनेजर खे साॻी शइ लिखी आहे रिक्वेस्ट फॉर ठीक ही रिमाइंडर आहे रिमाइंडर उहो साॻियो न त फर्नीचर बि ॾियो ऑडियो वीडियो सिस्टम क्लासरूम ही 21/8/2023 ते Reminder अॻे 11 महीने नवंबर 2022 22 पहिरियों लेटर हुयो तव्हांजो जी, सर। ही संगत तव्हां ॾिसी सघो था
जी किरदार तव्हां असांजे इदारनि जा ॾिसी सघो था जीअं था सर उन खां पोइ असां ही डायरेक्टर प्लांट लिबर्टी डेरकी खे बि लिखियो आहे ठीकु, रिमाइंडर न कयो अथव। आख़िर असां जो कुझु बि न थियो न थियण खां पोइ को बि तदारुक न थियो असां सेशन ऑनरेबल सेशन जज खे जेको आहे ही लिखियो आहे जंहिंमें असांजूं डिमांड्स आहिनि त नो अवेलेबिलिटी ऑफ फर्नीचर, शॉर्टेज ऑफ क्लासरूम्स, प्रोविजन ऑफ क्लीन पोर्टेबल वाटर, repairing of class building and need of science lab along with necessary equipment, because it is the not only the secondary lower secondary but it is the secondary, because students of the 9th and 10th class are acquiring education here. So we have need not only the classrooms but the laboratory, lab and the computer lab, because it is the 21st century and the European countries are attacking to the other countries not for only that educated but they are not technical educated. So we have need of the computer lab for the students, library and laboratory. So it is the डीसी एतिरो ई न पढ़ियल हूंदो तव्हां सिंधी में ॿुधायो त जीअं उहो सम्झी सघे तव्हां माना डिप्टी कमिश्नर खे लिखण खां पोइ तव्हां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे तव्हां एप्लीकेशन ॾिनी आहे ठीकु आहे उन पंहिंजो जवाब जेको आहे उहो डिप्टी कमिश्नर साहब खे लिखियो आहे त लेट द एप्लीकेशन विद द रिपोर्ट ऑफ द सिविल जज एंड जुडिशियल मजिस्ट्रेट बी सेंट टू द डिप्टी कमिश्नर घोटकी टू द रिजॉल्व द इशू इन व्यू ऑफ द डायरेक्शंस कंटेंटेड इन द वर्डिक्ट ऑफ द डीबी डिसीजन ऑफ द ऑनरेबल हाई कोर्ट सिंध ऑन 26 September 2023, but still today not they have not responded to our institute, but we are worried that where the application direction has been given them, if they will not respond us, that we will again and again knock the door of the court. Thank you very much. हाणे तव्हां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे जीअं एप्लीकेशन ॾिनी उहे उन सेकंड सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट फर्स्ट या सेकंड सिविल कहिड़ो सिविल आहे सेकंड सिविल मीरपुर माथेलो खे इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियण जो चयो जेको इंक्वायरी करे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहब वटि जंहिं रिपोर्ट ॾिनी जंहिं साॻी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहब डीसी साहब खे हुकुम ॾिनो लेटर लिखियो हिदायत कई जो हिन स्कूल जा लोअर सेकेंडरी स्कूल ॾिनो माको जा बुनियादी मसला हल कया वञनि जंहिं ऑर्डर खे घणो टाइम थियो आहे सर 26 नवंबर जो आहे तक़रीबन माना 50 खां 55 ॾींहं थी चुका आहिनि 2 महीना थी चुका आहिनि सर नवंबर कोन थो सर 26 सितंबर सर 26 सितंबर अक्टूबर बि थी वियो आहे नवंबर यारी जेकी आयो आहे हाणे 2 महीना थिया आहिनि डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी अब्दुल कदूस मेमन साहब डीसी घोटकी खे लिखियो आहे उनखां पोइ छा थियो डीसी छा कयो सर हिन मां ताईं का ख़बर कोन्हे त ख़तो किताबत केतिरे ताईं पहुती आहे साईं वारनि कहिड़ो कमु कयो आहे को नुमाइंदो आयो आहे को कंहिंजे कन ते जू चुरी आहे सर असां ते न पहुता आहिनि बाक़ी बार असां वटि कोठाणा पुॼा रहिया आहिनि कोठाणा असां वटि पुॼा रहिया आहिनि त बाबा जेको तव्हां ख़तो किताब असांजे चवण सां कई आहे असांजे बचड़नि जे जनरेशन फ्यूचर जे लाइ जेको कुझु तव्हां कयो आहे उन जो छा थियो आहे मतिलबु खे छा जवाबु ॾियूं मासूमनि खे साईं असांजी इल्तिजा आहे त मासूमनि खे छा जवाबु ॾिनो वञे वालिदैन खे छा जवाबु ॾियूं मतिलबु सिंध दुश्मन सिंधी दुश्मन फौजी फर्टिलाइज़र जो RM रेजिडेंट मैनेजर सलीम चीमा त तव्हांखे लिफ्ट नथो ॾे जी सर बिल्कुलु भित सां गॾु भित आहे दीवार सां गॾु आहे तव्हांजी दीवार ठीकु आहे उहो ज़ालिम आहे उहो सिंध दुश्मन आहे पर डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे हुकुम बावजूद डिप्टी कमिश्नर घोटकी तरफ़ां या कंहिं तइलीम खाते तरफ़ां हिन महिल ताईं का मोट न ॾिनी वई आहे को नुमाइंदो न आयो आहे को मैसेज तव्हां ॾे न आयो आहे मां हिते तव्हांखे थोरो डिस्टर्ब कंदुमि टाइम वठंदुमि त असां जॾहिं FFC में जेको आहे शर साहब अमानला साहब सां मां तक़रीबन पाण पर्सनली ॻोठाणनि जे चवण ते 2 दफ़ा जेको आहे राब्तो कयो उन रिस्पॉन्स त असांखे कोई कोन कयो विज़िट जो हिकु दफ़ो वाइदो कई जंहिंखे बि तक़रीबन कुझु साल खनि थी वियो आहे कोन आयो उन खां पोइ असां इहो महसूसु कयोसीं त उन्हनि ते असांजी पहुच कोन्हे तमामु वॾो इदारो आहे असांजा ॻोठाणा ग़रीब आहिनि ॻोठाणे जे चवण ते मां उन्हनि खे TCS करे जेके आहिनि इहे लेटर मोकिलींदो रहियो आहे जंहिंजो बि सर मूंसां सलाह करे वठो आहे न मां तव्हांखे चवां हा पहिरियों उनखे अमन लाइ शहर खे काॾे मानी खारायो आहे कंहिं सुठे होटल ते वरी मुठ में कुझु ॾियो साथ ॿुधो न सर हक़ीक़त तो इहा आहे तव्हांखे ख़बर न आहे भला तव्हां उनजे पाड़े जा उहो इलाइक़ो ॾिसंदा हो कॾहिं बरसाति आहे कॾहिं ॿोॾ आहे कॾहिं बाहि आहे कॾहिं ॿिया मसइला आहिनि कॾहिं फौजी फर्टिलाइज़र इदारे पंहिंजे पाड़ेसरी इलाइक़नि जी मदद न कई आहे पाड़ेसरी त छा सिंध जी कॾहिं हेल्प न कई आहे छो जो हुननि जे किरदारनि जी मूंखे ख़बर आहे अमन लाइ शरा हिकिड़ो ॿियो आहे सुमरो आहे केरु आहे हा उहो तूं हीअं हथु ॾींदा आहियो न सर हीअं हथ में हीअं मुठ में अमन लाइ शर खे कुझु ॾियणो पवंदो आहे पोइ तव्हांखे रेजिडेंट मैनेजर वटि मिलाए आहे तव्हांजो स्कूल जो मसइलो हल करे आहे पर तव्हांजो ज़ाती कमु न हो तव्हां वटि पैसा काॾो अचनि आहे जो तव्हां हा सर त ॻोठाणा जेके आहिनि असांजा हितां जा तमामु ग़रीब बेरोज़गार ऐं रोज़ानो मज़दूरी करे कमाइण खाइण वारा आहिनि उन्हनि खे ॿियो कुझु कोन्हे पंहिंजे ॿारनि जी तालीम जो फ़िकिर उनो ज़रूरु आहे छाकाणि त उहे मोस्टली साईं शेर अली साहब वटि हिते असां वटि उस्तादनि सां बार मिलण ईंदा आहिनि त असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल जेको आहे उनजे लाइ छा करो था छा कुझु मिलियो आहे
हाणे ही तव्हां ॾिसो जेको अगरि कंप्लेंट या कई वई जेको असां लिखियो आहे पार्टेबल वाटर उनमें तव्हां ॾिसो त हीअ असां वटि रिकॉर्ड आहे हिन रिकॉर्ड में तव्हां बार बार जेकॾहिं फोटो कढंदव ॾिसंदव त हिन में पेट जे सूर जी तमामु घणी कंप्लेंट आहे जेके ॿार रोज़ असां मोकल वठी वेंदा पाणी जे करे हिते सैंखे जी छा पोजीशन आहे छा साइज़ ॿुधायो पिया सैंखो हिते केतिरो आहे पाणी में सर 100 आहे मुंहिंजी 100 है सर चेक करा तो 100 है सर मां चवां थो त असां वटि बुखार तबियत ख़राब शादी वियांह या ॿियनि मसइलनि खां अलावा पेट जे सूर जूं कंप्लेंट 90% वधीक आहिनि माना फौजी फर्टिलाइज़र तव्हांखे बहितर बणाइण लाइ ॻोठाणनि खे बहितर बणाइण लाइ उन्हनि खे रोज़गार ॾियण बजाए उन्हनि खे मथे आणण बजाए ही ज़हरीलो पाणी तोहफ़े में ॾिनो आहे इंटरनेशनल लॉ मुताबिक़ सर उन्हनि खे 10% जेके आहिनि ॻोठाणनि जेके पसगिरदाई में 10 किलोमीटर आहिनि उन्हनि में इंटरनेशनल लॉ आहे इहे मुंहिंजा जेके आहिनि व्यूज़ न आहिनि ओपिनियंस न आहिनि इंटरनेशनल आहे त 10 किलोमीटर जी पसगिरदाई में जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि खे सिहत तालीम ऐं रोड इहे टई बेसिक जेके नीड्स आहिनि इहे उन्हनि खे CSR जे फंड्स मां या रॉयल्टी जे फंड मां इहे शयूं सर इहो बि कानून आहे न सर तव्हांजो इदारो आहे तव्हांखे मक़ामी माण्हुनि खे 80% मक़ामी माण्हू खणणा आहिनि हर शोबे में सर मां त एतिरो ॿुधो आहे FFC त मां न वियो आहे पर ॿुधो इहो आहे त उते जेके मौलवी आहिनि उहे बि पंजाब जा आहिनि ॿुधो सर ॿुधो तव्हां जेको आलमी कानून जी ॻाल्हि कई मां बि हिकिड़े आलमी कानून जी ॻाल्हि करणु चाहियां थो 80% मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियणो आहे 80% हर शोबे में इंजीनियर टेक्नीशियन ड्राइवर ऑपरेटर मैनेजमेंट हाणे जेकॾहिं तव्हां वटि 80% खां घुटनि था न इदारो पंहिंजो बंदि कयो आलमी कानून आहे वर्ल्ड लॉ आहे तव्हां पंहिंजो इदारो बंदि कयो उन्हनि खे तइलीम ॾियो उन्हनि खे सिखिया ॾियो उन मंज़िल ते आणियो रिक्वायरमेंट फुल हा माना पोइ जॾहिं 80% में उहे मक़ामी माण्हू अची वञनि पोइ तव्हां पंहिंजो इदारो हलायो पर हिते सभु कुझु उबतड़ आहे हिते फौजी फर्टिलाइज़र सॉरी टू से मुंहिंजो तव्हांजो ताल्लुक न आहे मुल्क जे मालिकनि जो आहे हीउ इदारो मुल्क जे मालिकनि जो आहे जन मुल्क खे तबाह कयो आहे जेके मुल्क जा बिज़नेसमैन आहिनि जन पंहिंजे मफ़ादनि लाइ हिन पाकिस्तान खे ख़ासि करे सिंध खे बर्बाद कयो आहे सिंध जे कोयले ते उन्हनि जो कब्ज़ो आहे सिंध जे ज़मीननि ते उन्हनि जो कब्ज़ो आहे सिंध जे समुंड ते उन्हनि जो कब्ज़ो आहे सिंध जे शहरनि मथां उन्हनि जो कब्ज़ो आहे सिंध जे तेल ऐं गैस ते उन्हनि जो कब्ज़ो आहे आख़िर में मां इल्तिजा ज़रूरु कंदुमि सर असांजी ॿी का रिक्वायरमेंट न आहे सिर्फ़ु इहा आहे त पसगिरदाई जा जेके असांजा इहे इदारा आहिनि वॾा वॾा जंहिंमें FFC आहे लिबर्टी पावर प्लांट आहे ॿियो कुझु न करनि जेके मासूम ॿारनि जे लाइ इहे कुझु चंद रुपयनि जूं ज़रूरतूं आहिनि जेकॾहिं पूरियूं करे पाण पहुचाए वञनि त असांखे कंहिंजे फंड जी या कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे असां ॿारनि जे बहितर तालीम जा जेके आहिनि उहे ज़िमेदार आहियूं बाक़ी असां पंहिंजी इन्हनि पघारनि मूं या जेतिरो कुझु करे सघंदा आहियूं पंहिंजनि ॿारनि जे लाइ कंदा वधीक एतिरो नथा करे सघूं जो असां हुनजे लाइ कमरा ठारायूं वॾी महिरबानी साहब थैंक यू वेरी मच ये लाइव आप दोस्तों ने देखी होगी मैं पहले हिंदी में बात कर रहा था तो जालिम को के पूछ पर पैर रखना मैं जरूरी समझता हूं बस अदा रेजिडेंट मैनेजर फौजी फर्टिलाइजर मीरपुर माथेलो ब्रिगेडियर रिटायर सलीम चीमा मुझे पता है हम सबको पता है आपका इदारा आपके मालकान सिंध और सिंधी दुश्मन है ये डिनोमा को लोअर सेकेंडरी स्कूल आपके दीवार के साथ है आप बड़ी बड़ी दावाएं करते हैं हम ये हेल्प करते हैं मकामी लोग हमारे अपने हैं झूठे हो सर के बालों से लेकर पांव तक झूठे हो सिंध दुश्मन हो सिंधी दुश्मन हो तालीम दुश्मन हो रब ताला आपको गर्क करे आपके इदारे को गर्क करे आपके मालकान को गर्क करे जो हमारे मुल्क पे काबिज हो DC घोटकी साहब शेर जमान साहब ताके डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल कदूस मेमन साहब जे एकामातन ते भी कोई अमल कोने कंहिंजी नौकरी करण आया हो कंहिंजा हुकम ऐं अहकामात मञण आया हो DC साहब DC घोटकी साहब ओ ॿुधायो न उनजे पेरे वञी पऊं न जंहिंजा तव्हां अहकामात मञो था तव्हांखे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी साहब जे ऑर्डर्स ते तव्हां अमल नथा कयो तव्हां जंहिंजी नौकरी कयो था जंहिंजा हुकम मञो था उनजो नालो त ॿुधायो उनखे वञी मिनत त कयूं अदा बहरहाल शर्मनाक अमल आहे फौजी फर्टिलाइज़र लाइ डिप्टी कमिश्नर घोटकी लाइ तइलीम खाते लाइ एजुकेशन वर्क्स लाइ हितां जे सनती इदारनि जे इंतज़ामिया लाइ ख़ासि करे मुल्क जे मालिकनि लाइ ख़ासि करे मुल्क जे मालिकनि लाइ साथियो थी सघे थी लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो ऐं असांखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो वॾी महिरबानी